सप्राल ख़बर सिर्फ़ जारी ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो झूलेलाल मंदर में लखनि रुपयनि जी चोरी, हिंदू बिरादरी पारां सख़्त एहतजाज कयो वियो। पिराले में वाक़िअ झूलेलाल मंदर में नामालूम चोर लखनि रुपयनि जी रक़म चोरी करे वरिती आहे। वाक़िए खां पोइ हिंदू बिरादरी में सख़्त कावड़ पखिड़िजी वई आहे। हिंदू बिरादरी जे अॻुवाणनि ऐं शहर वासियुनि 3 ॾींहनि अंदरि चोरी थियल रक़म वापसि करण जो मुतालबो कयो वियो आहे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो ऐं रोड ब्लॉक करण जो ऐलान कयो वियो आहे। हिंदू बिरादरी जो चवणु आहे त मंदर जे मुक़दस हंधि आहे। अहिड़ा वाक़िअनि सां मज़हबी जज़्बात खे सख़्तु धको रसियो आहे। इंतिज़ामिया खां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते सिटी ज़रिए जांच कराए जवाबदार खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान मंदर मां वापसि करायो वञे, न त ॿिए सूरत में एहतजाज जा दायरा वधाया वेंदा। वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा। वॉइस ऑफ पिरालो अव्हांजो पंहिंजो चैनल यूट्यूब चैनल वॉइस ऑफ पिरालो। हिन पासे ॾांहुं आया आहिनि ऐं हिननि तस्वीरुनि खे हिते असां सेटिंग कई आहे। बेहरमती करे हिते पेटी पई कैश रोक रक़म ओके आहे। हिन वक़्तु कैमराऊं 2 चोरी कई।